रुगो पटाटा खाईंदो तो था अॼु त वञा नानी जे घर का भाॼी भली खाई था वञी। नानीअ चयो त अॼु चांवर ऐं दाल वठी आ त तोखे खारायां मां पचाई खिचड़ी। ओले हा त खिचड़ी त मां खिचड़ी खाई खिचड़ी खाईंदो खिचड़ी नानी यार अलाए छा चयो मूंखे उडचणी 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 ए वसे जो मुंहिंजो शिकार भॼाईंदो उडचणी उडचणी तुंहिंजो मगज़ ख़राबु चरियो आहे छा आहे नानी हेॾे जो आहे त ॾिठो ई त को आहे वेठो आहे छा जो को ईअं उडचणी मुंहिंजा सभु पखी उॾारे छॾियई छो भाऊ मां दुकान ते वियो उडचणी वारी नानी चयो वठी आओ पचाए खाईंदासीं। अरे बाबा उडचणी न हाणे मां सटेंदो मां कुटींदो मां हीअं हाणे तूं चवंदो वञ त सभु पकड़जनि बस सही आहे सभु पकड़जनि जो रात चोरी करणी आहे इलाही सम्झ में आयो ॻाल्हि इलाही ज़िम्मेदार थी वञे मां खां वधी वियो हलियो चोरीअ में होशियारी कजो ईअं न त हिक ॿिए जे बूथनि ते पिया ॾिसो सही आहे न चोरीअ में होशियारी करणी अथव चोरी जाम करणी आहे अरे हेॾे आ त तूं मस्त हेॾे अरे असां अञा चोरी शुरू ई न कई आहे सभु पकड़जनि दुआऊं थो पकड़ी हां अरे ये वे तो मस्त आहे हैं उठ हाणे छा चवणो थी हिकु खणी ॿियो खणो हाज़ुर साईं हाज़ुर नंढड़ा ॿार बि मरंदा आहिनि अलाह साईं नंढा वठे वॾा वठे ईअं थींदो आहे ईअं जेको आहे न त परेशान न थी वियो खणो हिकु खणी ॿियो खणो अरे हिकु खणी ॿियो हे असांजो जनाज़ो थो वञी असां जो हाणे सभु मरनि जेको आहे हिकु खणी ॿियो खणनि जेको आहे हाणे ईअं चवंदो वञो त अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे देते ईंदासे गॾ गाॾे ते ईंदासे अबे ॾाॾे सां ईंदासे तोखे वठण मुंहिंजा जानी गॾ अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे ओए मस्त शादी कया अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे तूं छा थो चवंदो वञी अरे अॼु त कढा तूं मां पुराणी खिचड़ी छा थियो इहा ई त हुई खिचड़ी जंहिंसां हेॾी तादी कराई आहे मूंसां नानीअ मूंखे खिचड़ी लाइ त चयो